أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم السلام عليكم ورحمة الله وبركاته نحمده ونصلي على رسوله الكريم أما بعد मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो कल्ह असां अल्हम्दुलिल्लाह इन ॻाल्हि ते गुफ़्तगू कई हुई बयानु कयो हो त अल्लाह ताला इंसान ऐं जिननि खे छो पैदा कयो छो त काफ़ी इन मुआशरे में हींअर ग़लति ॻाल्हियूं इहे बिदअती ऐं मुशरिक मौलवी फहिराइनि था त काइनात खे अल्लाह हिन लाइ बनायो आहे अल्लाह काइनात खे हिन लाइ बनायो आहे हीअ न बनाए हा त हीअ न बनाए हा अहिड़ियूं काफ़ी ॻाल्हियूं मुआशरे में हलनि थियूं पर अल्लाह ताला उनजी वज़ाहत करे छॾी क़ुरान शरीफ़ में सूरत ज़ारियात में आयत नंबर 56 में अल्लाह फरमाए थो वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून मूं इंसान ऐं जिननि खे सिर्फ़ पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे मा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़िन वमा उरीदु अन युतइमून मां उन्हनि खां रोज़ी रिज़्क़ नथो घुरां न की चवां थो मूंखे खाराइनि इन अल्लाह हुव अर्रज़्ज़ाक़ु ज़ुल क़ुव्वतिल मतीन बल्कि अल्लाह ताला ई रिज़्क़ ॾियण वारो सुपर पावर ताक़त आहे तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो मुंहिंजी इन आयत खे बार बार पढ़ण मां मुराद इहो ई आहे त असांजा जेके हींअर मुस्लमान साथी नौजवान या पोढ़ा आहिनि उन्हनि खे इहो अहसासु थिए उन्हनि खे इहा सम्झ में ॻाल्हि अचे त हुननि जे तख़लीक़ जो असुल मक़सदु छा आहे ऐं हू छा करे वेठा आहिनि छा करे रहिया आहिनि दुनियावी हिसाब सां अगरि असां कंहिं ज़रूरत वारी शइ रखूं ऐं उहा शइ जॾहिं उहो कमु करणु छॾे वेंदी आहे पुराणी थींदी आहे उन मां असांखे उहो इस्तिफ़ादो कोन थींदो आहे असां हुनखे उछलाए छॾींदा आहियूं त बाबा हीउ हिन कम जे लाइ पर हाणे उहो कमु करे ई न त फ़ाइदो असांखे न आहे अहिड़े तरीक़े सां इंसान खे इहो अहसासु थिए त अल्लाह ताला मूंखे पैदा छा लाइ कयो आहे मुंहिंजी ज़िंदगी जो मक़सदु छा आहे त अल्लाह ताला उहो फरमाए थो त हे इंसानो ऐं जिनो मूं तव्हांखे सिर्फ़ पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे ऐं इंसान अॼु छा थो करे राति ॾींहुं दुनिया जे पोइ अल्लाह फरमाए थो मां तव्हांखे कोन चयो तव्हां मूंखे रिज़्क़ कमाए ॾियो या मूंखे खारायो बल्कि मां रज़ाक़ आहियां मां खारायां वेठो ऐं तव्हां छा कयो वेठा राति ॾींहुं रुगी रोज़गार जे पोयां कमनि जे पोयां बिल्डिंगनि जे पोयां दुनिया जे पोयां अल्लाह ताला हिकिड़ी ॿी जाइ ते फरमाए थो त इहे त सभु दुनिया जा सींगार आहिनि इहा कहिड़ी ज़िंदगी तव्हांजी ज़िंदगी आहे छा पाण में भेट मुक़ाबिलो करणु माल में औलाद में सवारियुनि में बंगलनि में अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में उनजी वज़ाहत करे छॾी इंसान जी ज़िंदगी आहे बसि मुक़ाबिलो करणु हुन खां मां बहितर कयां हुन खां मां बहितर कयां बसि हिकु ॾींहुं मौत अची वञे सभु कुझु हिते जो हिते रहिजी वियो हमरा हलियो वियो पोइ जंहिं कमायो अॻिते पंहिंजे लाइ मोकिलियो उन कमायो ऐं जंहिं अॻिते न मोकिलियो हिते छा बि ठाही कंहिं कम जो न आहे जीअं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस जो मफ़हूम आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां मंझां केरु आहे जंहिंखे पराओ माल पंहिंजे माल खां वधीक महबूब आहे सहाबनि चयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनीनि खे पंहिंजो माल महबूब आहे पराओ माल कहिड़े कम जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कसम खणी ॻाल्हि कई त तव्हांजो माल उहो ई आहे जेको तव्हां रब ॾे अॻिते मोकिले महफ़ूज़ करे छॾियो ही दुनिया में जेको कुझु ठाहियो था इहो सभु कुझु पराओ आहे ऐं असां ॾिठो आहे जेसीं ताईं इंसान ज़िंदा आहे उनजो घर उनजे नाले सां सॾिजे थो उहो मरी वियो वरी जेको उनजो वारिस पोइ हिते थियो उनजे नाले सां नालो ई ख़तमु थी वियो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो सभ खां पहिरियों असांजो मक़सदु इहो आहे त असांजे मुस्लमान नौजवाननि में पोढ़नि में औरतुनि में असांजे भेनरनि में इहो अहसासु पैदा कराइण त अल्लाह असांखे पैदा छो कयो आहे छा असांजो मक़सदु इहो आहे खाइणु पीअणु सुम्हणु बसि न हिकु मक़सदु आहे जंहिं लाइ असांखे अल्लाह ताला पैदा कयो आहे ऐं उहो मक़सदु इहो आहे त ख़ालिस अल्लाह जी इबादत करणु ला इलाहा इल्लल्लाह जेको कलमे जो पहिरियों जुज़ आहे उन ते पाबंद रहणु हिकु अल्लाह जी इबादत करणु ऐं उहा इबादत कीअं कजे उहो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कलमे ते एतिबार ऐं यकीन ऐं ईमान सां इन नियत सां त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इत्तिबा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी करणी आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो मुख़्तसरन अॼु असांजो जेको मौज़ू आहे त अल्लाह ताला पहिरियों त जेको शान फरमायो ॿुधायो आहे इंसाननि जो त हुननि खे सिर्फ़ु अल्लाह पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे पर उन्हनि सभिनीनि इंसाननि में वरी उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान अल्लाह ताला